परफेक्ट इंग्लिश कोचिंग सेंटर काज़ी अहमद में सक़ाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि ऐं उस्तादनि सिंधी सक़ाफ़त वेस अजरक टोपी पटका पाए शिरकत कई। उन मौक़े ते परफेक्ट इंग्लिश प्रिंसिपल ज़िक्रिया उनड़, उस्तादनि में लाल आसिफ उनड़, अली हसन चांडियो, असदुल्ला चांडियो, फियाज़ अहमद उनड़, सहाफ़िन में ग़ुलाम हैदर उनड़, जाम काशिफ उनड़ प्रोग्राम में शिरकत कई। प्रोग्राम में ॿारनि सिंधी सक़ाफ़त ऐं तालीम खे उजागर करण जा टेबलोज़ ऐं गीत पेश कया। सिंधी गीतनि ते झुमरियूं हयूं। तक़रीर कंदे शागिर्द ऐं महिमाननि चयो त सिंध असांजी क़दीमी सक़ाफ़त आहे। असांजी सिंध पंहिंजी सक़ाफ़त जे करे सॼी दुनिया में सुञाती वञे थी। असीं ही ॾियारा मल्हाए पंहिंजी सक़ाफ़त सां मोहबत जो इज़हार कयूं था। रिपोर्ट गुलाम मुर्तज़ा राहू, मेहरान एक्सप्रेस न्यूज़, काज़ी अहमद।